बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जाली मदद मैं ताजो पांचो वही तकड़ो। अज मां किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलाई जी बंगले ते बैरिया टाउन में वेठो आहियां। असांजे नई एल्बम जी सिलेक्शन थी चुकी है। गज़ल एंटरप्राइज़ में तमाम ख़ूबसूरत गीत जिनमें सभिनी शायरनि रखिया आहिनि, जिनमें सागर शाह साहब ऐं ज़मा ख़ास केली वही तकड़ो ऐं ॿिया शायर केतिरा सिंध जा मूं समेत उन एल्बम जी सिलेक्शन थी चुकी है। 25 गीत असांजा फाइनल थी चुका आहिनि। पर आउं चाहींदुसि मुमताज़ मोलाइ खे गुज़ारिश कंदुसि त तव्हांखे ख़ूबसूरत गीत हिकिड़ो ॿुधाए। उनजी ख़्वाहिश आहे त हिकिड़ो गीत आहे जंहिंखे इरफान समूद साहब जी नई म्यूज़िक में ऐं नए अंदाज़ सां तव्हांजे साम्हूं पेश कये। ऐं इरफान समीर साहब सां बि तव्हांखे ॻाल्हि कराईंदासीं, पोइ किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलाइ सां ॻाल्हि कराईंदासीं। घणनि ॾींहंनि खां पोइ वरी इंशाअल्लाह ताला हीअ एल्बम तव्हांखे सॼी सिंध वारनि खे सभिनी परस्तारनि खे वणंदो। मां कैमरा जो रुख कंदुसि पंहिंजे प्यारे भाउ इरफान समूद साहब। असांजी सिंध जो नौजवान टैलेंट ऐं तमामु असांखे फ़ख़ुरु आहे, असांखे ख़ुशी बि आहे। असांजो भाउ ऐं म्यूज़िक में असां खां अलाह साईं हुनखे हयाती ॾिए वधीक थी वियो आहे ऐं ख़ुशि हुजे ऐं हुनजी महिनत ॾिसी असांखे फ़ख़ुरु थींदो आहे। उहो असांजो आहे, असांजो पंहिंजो आहे। मां कैमरा जो रुख इरफान भाउ खे कंदुसि। अस्सलाम वालेकुम सभिनी सिंध वासियुनि खे जेके मुंहिंजे सोनी सिंध में रहनि था या सिंध खां ॿाहिरि जेके दोस्त रहनि था, उन्हनि सभिनीनि खे इरफान समूद जो सिक भरियो सलाम क़बूल पवे। शुरू खां वठी सालनि खां वठी हिकु रस्म रही आहे त हिकु मौसीक़ी उहा आहे जेका दरबारनि जे अंदरि महलनि जे कमरनि जे अंदरि थींदी आहे। हिकिड़ी मौसीक़ी उहा आहे जेका झर झंग मारूं झांगीअड़ा पिया पंहिंजे माल चारींदे पंहिंजो किर्त कंदे उहो गुनगुनाईंदा रहंदा आहिनि। उहा हिकिड़ी असांजी सिंध जी जेका फोक मौसीक़ी आहे जेका सदियुनि खां वठी सरसब्ज़ आहे, शादाब आहे। ऐं उन ई मौसीक़ी जो हिकिड़ो सिलसिलो कंहिं वक़्त में जलाल चांडियो, उनखां पहिरियां चाकर चांडियो, उनखां पहिरियां ढोल फ़क़ीर, उनखां सॼो वॾो सिलसिलो आहे हिकिड़ो। अॼुकल्ह रिसेंट में नौजवाननि जी दिलनि जो तर्जुमान ऐं उन सां गॾोगॾु हारियुनि नारियुनि जो मज़दूरनि जो सभिनीनि जो जेको आहे सो मनपसंदि हिकिड़ी शख़्सियत मुंहिंजी सोनी सिंध जी मूंखे फ़ख़्रु आहे त मूं हुनजो पहिरें एल्बम खां वठी स्टार्ट कयो ऐं उहो मुंहिंजी महबूब शख़्सियत आहे, महबूब सूरत आहे किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलाइ। अलाह हुनखे ज़िंदगियूं ॾे, शाला सुखी हुजे। असां अॼु हुनजे बैरिया टाउन वारे बंगले ते वेठा आहियूं ऐं नए एल्बम जी सिलेक्शन हले थी। उमेद कयूं था त हीउ गज़ल एंटरप्राइज़ जो एल्बम तव्हां सभिनी खे हिकु मुनफ़रिद एल्बम आहे, ज़रूरु पसंदि ईंदो। हिकिड़ो उन एल्बम जा हिकिड़ो गीत आहे जेको मुमताज़ खे बि ॾाढो पसंदि आहे, मूंखे बि ॾाढो पसंदि आहे। मुंहिंजे पुरज़ोर इसरार ते मुमताज़ खे मूं चयो त लाइव हलूं संगत सां, त उहो गीत पर उन खां पहिरियां मुमताज़ ॿ लफ़्ज़ मुमताज़ ॻाल्हाईंदो पंहिंजे चाहण वारनि सां। अस्सलाम वालेकुम जाली मदद। महिरबानियूं सभिनी सिंध वासियुनि जूं, सभिनी दोस्तनि जूं, मुंहिंजे चाहींदड़नि जूं, ॿुधंदड़नि जूं, मारवड़नि झांगीड़नि जूं, जिन जी दुआउनि सां अॼु जो ताईं मुंहिंजी म्यूज़िक जो सिलसिलो ऐं मुंहिंजे आवाज़ जो सिलसिलो जारी आहे। मां जो कुझु आहियां पंहिंजे उस्तादनि जी ऐं पंहिंजे दोस्तनि शाइरनि जी दुआउनि सां महिनतुनि सां गॾु आहियां। हिकिड़ो गीत तव्हांजे नाम कंदासीं असां हिन एल्बम जो। मंसूब थे जो लोग मेरी जिंदगी के साथ, अक्सर वो ही मिले बड़ी रुखी के साथ। चेहरे बदल बदल कर मुझे मिल रहे हैं लोग, इतना बुरा सुलूक सादगी के साथ। रुली व्यासी सजण जे आसरन में, रुली व्यासी सजण जे आसरन में, चयई मिल पो मिलण जे आसरन में, रुली व्यासी सजण जे आसरन में, रुली व्यासी सजण जे आसरन में, चई मिल पो मिलण जे
आसरन में जिथे पाण पिरी हो घुरायो जिथे दिल पर मुखे घुरायो उते पाण पिरी कोन आयो जिते दिल पर पाण घुरायो उते पाण पिरी कोन आयो चई अचबो अचण जे आसरन में चई अचबो अचण जे आसरन में रुली व्यासी सजण जे आसरन में रुली व्यासी सजण जे आसरन में सिंधवासियों हे गीत तव्हांखे सभिनी खे पसंदि आयो हूंदो इंशाल्लाह ताला ऐं हे नए एल्बम में इंशाल्लाह ताला ऐं हिकिड़ो ॿियो सिलसिलो असां शुरू कयो आहे मुमताज़ मोलाई खे गुज़ारिश कंदासीं जेके सिंध जा असांजा नाले वारा शाइर आहिनि जिन में शेख या साहब उस्ताद बुखारी सचल साईं अब शाह अब्दुल थी बिटाई अब्दुल गफ़ार तबसुम साहब अलीकुल सांगी साहब त असां चऊं था त मुमताज़ मोलाई खे त उन्हनि जा गीत जो हिकिड़ो गीतनि जो हिकिड़ो न गीतनि जो हिकिड़ो गुलदस्तो तयारु करे जेको हर हफ़्ते गज़ल एंटरप्राइज़ जे यूट्यूब चैनल तां तव्हां दोस्तनि खे नज़र कजे सो कंहिंखे को गीत कंहिं दोस्त शाइर जो पसंदि आहे त गज़ल एंटरप्राइज़ जे पेज ते उहो लाइक कंदा त उस्ताद बुखारी जो कहिड़ो गीत हुजे जेको मुमताज़ खां ॻाराइजे शाह अब्दुल बिटाई साहब जो कहिड़ो गीत हुजे जेको मुमताज़ मोलाई ॻाए सो इहे सिलेक्शन असां तव्हां ते छॾियूं था तव्हां आवाम ते छॾियूं था उनखे गज़ल एंटरप्राइज़ तव्हांजे साम्हूं पेश कंदी सो सिक सलामत सिंध सलामत जी सिंध जी सिंधी ॿोली